केन शाह प्रेस क्लब जी साल 2026 लाइ चूंडियल उहिदेदारनि जी हलफ़ बरदारी तक़रीब थी, जिते नवनि चूंडियल उहिदेदारनि सरपरस्त आला डॉक्टर सैयद अरबाब अली शाह सदर, कुर्बान अली बुगियो सीनियर नायब सदर, अलीगुल खोसो नायब सदर, मोहम्मद जाफर बुगियो नायब सदर बरकत चांडियो, जनरल सेक्रेटरी आशिक अली खोसो, ज्वाइंट सेक्रेटरी अहमद हुसैन चांडियो, खजानची नवीद अली खोहारो, इत्तलात सेक्रेटरी मोहम्मद इस्माइल खोहारो खे एमपीए ज़ुबैर अहमद जूणे जो कसम खणावे। इम्तिदादू प्रेस क्लब जे सदर निज़ाम शेख, पीपी ज़िला दादू जे इत्तलात सेक्रेटरी मीर सद्दाम, पीपी ज़िला दादू जे नायब सदर नूर मोहम्मद चांडियो, इमाम बख्श कमरानी, पीपी ज़िला दादू जो अॻूणो इंफॉर्मेशन सेक्रेटरी मुमताज जोखियो, सहाफ़ी गुलण खान भंड, गौस जतियाल, डॉक्टर खलील सिकंदर खोहारो, बदरुद्दीन सहोल, अनवर कांदड़ो, पीपी तालका सदर लाला एजाज चांडियो, पीपी सिंध काउंसिल जे मेंबर कंबर अली खान लगारी, अहमद हुसैन चांडियो वडेरो सिजाद जूणे जो ख़िताब कयो। जॾहिं त इन खां अॻु ख़ैरपुर नाथाशाह प्रेस क्लब जे ॿियो भेरो चूंडियल सदर कुर्बान अली बुगियो सपासनामो पेश कयो, जंहिंमें प्रेस क्लब ऐं शहर तोड़े इलाइक़े जे मसइलनि ते रोशनी विधी, जेके मसइला एमपीए ज़ुबैर अहमद जूणे जो हल कराइण जी यकीन दहानी कराई। हुन चयो त सहाफ़ियुनि सां साथ रहंदो। हिन तक़रीब जी दावत बावजूद तक जो एमएनए इरफान लगारी शरीक न थियो। इन मौक़े ते मुक़ररनि वधीक चयो त सहाफ़ी हुकूमत ऐं इदारनि जी कारकर्दगी ते नज़र रखी ग़लतियुनि खे साम्हूं आणनि, अहिड़नि माण्हुनि जो आवाज़ बणजण जो नालो आहे। हिननि इहो बि चयो त ख़बर हलाइण सहाफ़ती असूलनि खे नज़र में रखणु ज़रूरी आहे। कंहिं जी ज़ाती ज़िंदगी ते बग़ैर जवाज़ हमलो न करण ऐं ॿोली जी चूंड में तहज़ीब जो ख़्यालु रखणु हिकु सुठे सहाफ़ी जो फर्ज़ आहे। आख़िर में एमपीए खे ख़ैरपुर नाथाशाह प्रेस क्लब जे सदर कुर्बान अली बुगियो शील पेश कई। हिन खां अॻु तक़रीब में आयल महिमाननि खे सिंध जी सुकड़ी अजर उॾाया विया ऐं टोपियूं पारायूं। आख़िर में राग रंग जो प्रोग्राम पिणु थियो। ख़ैरपुर नाथाशाह प्रेस क्लब सालानी 2026 लाइ जे उहिदे ते चूंडिजी आयो आहियां। अॼु हिन ऐवान में कसम सां चवां थो त न कंहिं बि तरह ख़ैरपुर नाथाशाह प्रेस क्लब जे आइन जे 11 जून 1992 जे कंहिं बि शक जे ख़िलाफ़ कमु न कंदुसि। मुंहिंजो हर अमल हर क़दम प्रेस क्लब जे ख़िलाफ़ ऐं बहबूद लाइ हूंदो। मुंहिंजी सोच ऐं ख़्याल प्रेस क्लब जे राब्ते हेठि हूंदो। मां अर्ज़ थो कयां त मां पंहिंजे उहिदे जो नाजाइज़ फ़ाइदो न वठंदुसि, न वरी पंहिंजे उहिदे जे ख़िलाफ़ कमु कंदुसि ऐं न वरी उहिदे जो फ़ाइदो वठंदे कंहिंखे नुक़सान पहुचाईंदुसि। मां उहो बि अर्ज़ थो कयां त प्रेस क्लब जी भलाई लाइ वधि में वधि कोशिश वठंदुसि ऐं पंहिंजे मेंबरनि तोड़े प्रेस क्लब जे तहफ़ुज़ लाइ हर मुमकिन क़दम खणंदुसि। जंहिंमें भलाई हूंदी मां अर्ज़ थो कयां त बिना इम्तियाज़ ऐं मतभेद जे ख़ैरपुर नाथाशाह प्रेस क्लब जे समूरनि मेंबरनि सां हिकु जहिड़ो सलूक ऐं हिकु नज़र सां ॾिसंदुसि। मां उहो पिणु अर्ज़ थो कयां त ख़ैरपुर नाथाशाह प्रेस क्लब जे समूरनि साथियुनि मेंबरनि जे साथ सां तालके जी बेपहुच माण्हुनि जो आवाज़ बणिजंदुसि। मुबारकूं हुजनि तव्हांखे। महिरबानी।